अपडेट कयूं खे तुर्किया जे गादी वारे शहर अंकरा में धमाको ऐं फायरिंग टे ॼणा मारिजी विया। धमाको एविएशन हेडक्वार्टर्स में थियो। दहशतगर्दनि जो हमलो थियो आहे। तुर्किया जी घरू वज़ारत इहो बयान जारी कयो आहे। तुर्किया जे अख़्तियारियुनि जो चवणु आहे त दहशतगर्दनि पहिरियों धमाको कयो, पोइ फायरिंग शुरू करे ॾिनी। हमले जे नतीजे में 3 ॼणा मारिजी विया आहिनि, 5 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। अपडेट कयूं खे तुर्किया जे गादी वारे शहर अंकरा में धमाको ऐं फायरिंग 3 ॼणा मारिजी विया। धमाको एविएशन हेडक्वार्टर में थियो। दहशतगर्दनि जो हमलो थियो आहे। तुर्किया जी घरू वज़ारत जो इहो चवणु आहे दहशतगर्दनि पहिरियां धमाको कयो, पोइ फायरिंग शुरू करे छॾी। तुर्किया जी घरू वज़ारत जो चवणु आहे त हमले जे नतीजे में 3 माण्हू मारिजी विया, 5 ज़ख़्मी थिया आहिनि। सिक्योरिटी इदारनि इलाइक़े जी नाकाबंदी करे ऑपरेशन शुरू करे छॾियो आहे। हमलो कंदड़नि में हिकु औरत बि शामिल हुजण जा इतला मिलिया आहिनि।